खबर सूत्रों जारी। न्यूज़ हैदराबाद खबर न न्यूज़ हैदराबाद अकाउंटेंट जनरल सिंध गफ़ार मेमन मटियारी डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट ऑफिस में सिंध जे जीपी फंड सेंटर जो इफ्तिताह कंदे चयो आहे त 31 डिसंबर ताईं सॼे सिंध में 5 लख खां वधीक मुलाज़िमनि जा जीपी फंड एडिट करण जो मरहलो मुकमल कयो वेंदो, जंहिं बाद मुलाज़िमनि खे पंहिंजा ई फंड करण लाइ कंहिं बि ऑफिस जा धक्का खाना न पवंदा। पूरे सिंध में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस मटियारी पारां क़ाइमु कयल जीपी फंड सेंटर मिसाली तरीक़े सां जुड़ियल आहे, जंहिं लाइ अकाउंटेंट ऑफिस जा ऑफिसर ऐं मुलाज़िम शाबाशी जा मुस्तहिक़ आहिनि। डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस मटियारी में इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं बाद में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अकाउंटेंट जनरल सिंध गफ़ार मेमन चयो त असां चाहियूं था त जीपी फंड पेंशन जा ॿई मसइला लाइ को बि माण्हू अकाउंटेंट ऑफिस में अची त उन खे पीअण जो पाणी ऐं ॿियूं सहूलियतूं मैसर हुजनि। लखनि करोड़नि रुपयनि जे फंड होल्डर खे ऑफिस जा चकर लॻाइणा न पवनि। इन मौक़े ते एडिशनल अकाउंटेंट जनरल सिंध कामरान खान, डिप्टी अकाउंटेंट जनरल सिंध सैयद खोकर, डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट ऑफिसर ज़हीरुद्दीन शेख ऐं ॿिया मौजूद आहे। इन मौक़े ते एजी सिंध गफ़ार मेमन ऐलान कयो त 31 डिसंबर 2019 ताईं सॼे सिंध जा जीपी फंड एडिट करणु चाहींदासीं। हिन चयो त मुलाज़िम खे पंहिंजे पैसनि मां एडवांस वठण लाइ धिका खाना न पवंदा। असां चाहियूं था त 24 कलाक अंदरि मुलाज़िम पंहिंजा पैसा कढाए सघनि, छाकाणि त जीपी फंड मुलाज़िम जो पंहिंजो ई पैसो आहे। एजी सिंध गफ़ार मेमन अकाउंटेंट ऑफिस जे ऑफिसर ऐं मुलाज़िमनि खे ज़ोर भरियो त असां वक़्त ऐं हालात सां गॾु पाण खे बि तज़लील करण, जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल करे मुलाज़िमनि जा मसइला हल करण खे यकीनी बणाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।